अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हे प्रेमी जोड़ो करोंडी प्रेस क्लब में आयो आहे। अचो त हिननि खां पुछूं हिन जो किथे पाण मेलाप थियो। भाऊ छा हाल आहे? खैर बाबा, ख़ुश आहियो? खैर आहे? फर्स्ट क्लास, शुक्र भाऊ आहे। किथां आया हो? भाऊ जले शहर खां। जले शहर। क़ौम छा आहे तव्हांजी? लाऊ। ऐं नादीअ जी? हिन जी वोरिया। वरिया। नालो छा आहे तव्हांजो? मखणो खान। मखणो खान। भाऊ तव्हां हिन में छा ॾिठो? अहिड़ी कहिड़ी खूबी हिन में जो तव्हां हिन सां शादी कया? न रंग आहे न रूप आहे। हिन में वॾी खूबी आहे भा। कहिड़ी? बस ॿुधाइण जहिड़ी न आहे। त तव्हांखे छा हिन जी कहिड़ी अदा पसंदि आई जो तव्हां हिन सां प्यार कयो? बाबा हिन में बस वॾी ॻाल्हि आहे। हिन सां बस पहिरीं नज़र में इश्क थी वियो। ऐं जंहिं महिल हिन जी मां खूबी ॾिठी बस मां चयो इहा ई वठणी आहे। माशाल्लाह माशाल्लाह, एतिरो तव्हां वणी वई है। में कहिड़ी खूबी ॾिठी? हिन में भाऊ वॾी खूबी आहे, ॿुधाइण जहिड़ी न आहे। न रंग न रूप, कहिड़ी खूबी आहे हिन में? रंग रूप आहे छा कंदे, दिल लगे खोती से तो परी क्या चीज़ है। हाँ तब खूबी त ॿुधायो न असांखे ख़बर पए, आम खे ख़बर पए त आहे छा मसलो? खूबी भाऊ हिन में इहा आहे, हीअ गूंगी आहे। अच्छा। हा, जॾहिं हिनखे घर वठी वेंदुसि त माइट बि एतिराज़ कोन कंदा। ॿियूं मायूं वात वॾो थियूं वञनि न। कहिड़ी ॻोल्हियां पियो मां। माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांजी पसंदि साईं भली आहे।